नाज़रीन, पाकिस्तान जे जेका सूरत हाल आहे इक़्तिसादी हवाले सां, उनमें पाकिस्तान खे काफ़ी चैलेंजिस आहिनि ऐं पाकिस्तान जी जेका मईशत आहे उहा तक़रीबन सॼी तारीख़ जेका आहे उनजी उहा ॿाहिरिनि मुल्कनि जी इमदाद कर्ज़नि ऐं उन ते रही आहे। पर गुज़िरियल 4 ॾहाकनि खां वठी 5 ॾहाकनि खां वठी जेको अफ़गान वार खां पोइ जेका पाकिस्तान जे अंदरि लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल थी आहे, उन जे करे पाकिस्तान जे अंदरि इन्वेस्टमेंट जो अचणु जेको आहे उहो मसइलो थी वियो आहे। पर सी पैक जे करे चाइना तमामु घणी इन्वेस्टमेंट कई आहे पाकिस्तान जे अंदरि ऐं हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि कंहिं बि हिकिड़े मुल्क जी जेकॾहिं वधि में वधि इन्वेस्टमेंट आहे त उहा चाइना जी आहे। ग्वादर ते इन्वेस्टमेंट थी, उनखां अलावा पावर सेक्टर जे अंदरि इन्वेस्टमेंट थी, उनखां अलावा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट में चाइना जी इन्वेस्टमेंट थी। पर चीन जी इन्वेस्टमेंट जो जेके जॾहिं शुरू में सी पैक शुरू कयो पियो वियो उन हवाले सां जेके ॿुधायो पियो वियो त इहो गेम चेंजर आहे। पाकिस्तान जो जेको आहे, पाकिस्तान में खीर जूं नदियूं वहणु शुरू थी वेंदियूं आहे, पाकिस्तान जे अंदरि माण्हू जेका आहिनि उहे ख़ुशहाल थी वेंदा। उहो असांखे नज़र कोन थो अचे, पर रहंदो चीन जी इन्वेस्टमेंट जे हवाले सां मसइला थींदा पिया वञनि। ताज़ो कुझु ॾींहं पहिरियों जेको आहे जेको सेमिनार थियो, जेको चाइना एट 75 जे नाले सां सेमिनार थियो, उन सेमिनार जे अंदरि जेको गुफ़्तगू थी, उन गुफ़्तगू में चीनी सफ़ीर जेको आहे उहो पाकिस्तान जे अंदरि चयो त पाकिस्तान जे अंदरि जेसिताईं लॉ एंड ऑर्डर जी सूरत हाल ठीकु न थींदी, चीनी इन्वेस्टमेंट जेको आहे उहो न ईंदी। हाणे इहो बयानु हुन छो ॾिनो ऐं उनखां पोइ उन बयान खां पोइ पाकिस्तान जी जेका आहे दफ़्तर ख़ारजा जेको आहे, परॾेही ऑफिस जेका आहे, परॾेही खाते जी ऑफिस, उन वज़ाहती बयानु ॾिनो त इहो गैर ज़रूरी बयानु हुयो चीनी सफ़ीर जो। पर चीनी सफ़ीर इहो बयानु इन जे करे ॾिनो छाकाणि उन तक़रीब में जनाब असांजे इसहाक डार साहब बयानु ॾिनो त चीन जी नज़र में पाकिस्तान उहो वाहिद मुल्क आहे जिते चीन चाहे थो त भली चीनी शहरी खे जेको बि नुक़सानु थींदो पर चीन पंहिंजी इन्वेस्टमेंट बंदि न कंदो। इहो जेको स्टेटमेंट हुई इसहाक डार जी, उहा ज़ाहिर आहे त ॾाढी गैर ज़िमेदाराना स्टेटमेंट हुई, छाकाणि त उन स्टेटमेंट खां पोइ मुंहिंजो मतिलबु इहो थियो त चीनी हुकूमत जेका आहे उहा पंहिंजे शहरनि जो ख़्यालु नथी करे ऐं उहा भली पाकिस्तान जे अंदरि उनजा शहरी मरंदा रहनि पर उहा पंहिंजी इन्वेस्टमेंट न खणंदी। खणी इहा ॻाल्हि सही बि हुजे पर इहा ॻाल्हि पब्लिकली करण जहिड़ी न हुई, तंहिंजे करे चीनी सफ़ीर उनखे रद्द कयो पंहिंजी उन तक़रीब में। फॉरेन ऑफिस इहो कयो आहे, पर हक़ीक़त में पाक चीन जेका इन्वेस्टमेंट आहे, लाॻापा आहिनि, उनजी हिन वक़्तु सूरत हाल छा आहे ऐं मजमूई तौर ते पाकिस्तान जे अंदरि जेका हिन ख़िते जे अंदरि जेका ग्लोबल पावर पॉलिटिक्स जो जेको टग ऑफ वार आहे, या जेका कोल्ड वार जी जेका सूरत हाल आहे, उन में चीन ऐं अमेरिका जे विच में पाकिस्तान जी जेका फॉरेन पॉलिसी आहे उहो किथे बीहे थी पई ऐं पाकिस्तान लाइ ऑप्शंस कहिड़ा आहिनि, उन ते जेके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। साईं सोहेल सांगी साहब मुंहिंजा सीनियर सहाफ़ी नामर तजुर्बेकार सां गॾु गुफ़्तगू करियो अथनि। सांगी साहब, कीअं था ॾिसो ही जेका चीन पाकिस्तान जे हवाले सां जेका बयानबाज़ी जो सिलसिलो शुरू थियो आहे? फैज़ साहब, इहो मुंहिंजे ख़्याल में बाक़ाइदे चीनी सफ़ीर कंहिं पब्लिक फोरम ते इहा ॻाल्हि पहिरियों दफ़ो ई चई आहे। हिन खां अॻु में जेको डासू वारे डैम ते जॾहिं अटैक थियो, उन में चीनी इंजीनियर मारिजी विया हुआ। उनखां अलावा कराची में बि हिकु ॿ वाक़िया थिया, हिकु ॿ वाक़िया बलूचिस्तान में थिया। उन मौक़े ते बि चीन बि लगातार इहो चवंदो रहियो त भई इनखे सिक्योरिटी खे तव्हां ठीकु कयो, इनखे तव्हां बहितर बणायो। पोइ इन में हिकिड़े हद ते इहा बि ॻाल्हि आई जो पाकिस्तान उनखे चयो त भई ठीकु आहे, असीं इहो कयूं था ऐं तव्हां बि असां सां गॾिजो। पोइ उते जेका इंफॉर्मेशन शेयरिंग थींदी आहे टेक्नोलॉजी ज़रिए, उहा बि हिकिड़ी हद ताईं थी। इहे सभु मीडिया में रिपोर्ट्स ईंदियूं रहियूं ऐं छपियूं रहियूं। त इहो हिकिड़ो मतिलबु त लगातार चीन खे इहा रही आहे त भई जेकॾहिं तव्हां लॉ एंड ऑर्डर ठीकु नथा करियो त पोइ जेको आहे सो असांखे कमु अॻिते हलाइणु ॾुखियो थो थिए। इन खां अॻु में डासू वारे इन डैम ते जॾहिं वाक़ियो थियो त पोइ तव्हांखे यादि हूंदो तॾहिं कुझु ॾींहंनि लाइ कमु बि हिकिड़ो उन्हनि बंदि कयो, पोइ पर उहो वरी सॼो मामिलो शुरू थियो।
असल में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा ईअं आहे त जीअं तव्हां ॿुधायो त पंहिंजे हिन इलाइक़े में हिन खिते में जेके ग्लोबल दुनिया जी जेके वॾियूं ताक़तूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो जेका पाण में चटाभेटी आहे ऐं इंटरेक्शन आहे ऐं बल्कि टकराव आहे उहो हिकिड़े ॾाढे अजीब ऐं दौर में उन मरहले में दाख़िल थी वियो आहे। उहो हिकिड़ो ॾाढो पाकिस्तान जे लाइ वधीक मतिलबु ॾुखियो पियो थिए त पाकिस्तान हिकिड़े पासे उनखे मुआशी जेके मामला आहिनि उहे आहे, पंहिंजी डेवलपमेंट आहे, मुल्क जे अंदरि जेके पॉलिटिकल क्राइसिस आहे उहो आहे, मुल्क जे अंदरि जेको ई जुडिशरी वारा मामला इहे सभु आहिनि जेके आहिनि त पॉलिटिकल रिलेटेड उहे सभु आहिनि। त इन सॼे में कीअं उहो सॼो थिए त इहो वाक़ई उहो हिकिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे छाकाणि जो जेकॾहिं तव्हां वटि लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ठीकु न आहे त पोइ केर बि इन्वेस्टमेंट ज़ाहिर जीअं तव्हां ॿुधाए पिए त उहो नथी करे सघे छो त जेको पैसो आहे जेको वापारु आहे जेका इन्वेस्टमेंट आहे इहो ऐं जेको जहिड़ो आहे लॉ एंड ऑर्डर आहे इहे ॿई हिक ॿिए खां परे हूंदा आहिनि, हिक ॿिए पाण में ॻंढिजी न सघंदा आहिनि। त इहा हिकिड़ी सूरत हाल मतिलबु त रही आहे ऐं हिन वक़्तु चीन सां त पाकिस्तान में जेको आहे इन्वेस्टमेंट जेका थींदी आहे उहा पंहिंजो इन्वेस्टमेंट जे पॉइंट ऑफ व्यू खां घटि ऐं स्ट्रेटेजिक पॉइंट ऑफ व्यू खां वधीक थींदी आहे। मिसाल तौरु अॻे पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं इन्वेस्टमेंट थींदी रही वेस्टर्न वर्ल्ड जे पारां या पाकिस्तान सां जेको ट्रेड थींदो रहियो उनमें बि सॼो जेको हुयो स्ट्रेटेजिक ऐं पॉलिटिकल हुयो। हाणे जेकॾहिं चीन इहो करे थो पियो त चीन बि स्ट्रेटेजिकली ज़ाहिर आहे उहो ग्वादर ते ऐं उनजा जेको डिज़ाइन्स आहिनि जेको उनजो पूरो जेको हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंखे बेल्ट एंड रोड इनिशिएटिव चयो वञे थो जेको सॼी दुनिया जे अंदरि कनेक्टिविटी जो हिकिड़ो करिणो आहे। ॿियो उनमें जेको हिकिड़ी स्ट्रिंग ऑफ पर्ल्स जे नाले सां हिकिड़ो इहो आहे त हुनखे पोर्ट्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ दुनिया जे अंदरि जेको आहे हुन ऑक्यूपाए कया आहिनि। हम्बनटोटा श्रीलंका खां वठी पंहिंजो पाकिस्तान जे अंदरि ऐं ख़ुदि ग्रीस जे मुल्क ताईं जेको आहे हुन पोर्ट्स हथ कया आहिनि जबूती ताईं। त इहो जेको चीन जी जेका फॉरेन पॉलिसी आहे उहा ज़ाहिर आहे हीउ सॼो इनिशिएटिव पाकिस्तान खां वधीक चीन जो आहे ऐं चीन उन में करे थो पियो। पर ॿिए तरफ़ वरी अमेरिका ऐं मुसलसल इन ॻाल्हि ते पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कंदो रहियो आहे त चीन जे अंदरि चीन जी जेका इन्वेस्टमेंट अचे थी पई चीन जेके कर्ज़ा पाकिस्तान खे ॾिए थो पियो पाकिस्तान जे लाइ इहो कर्ज़नि जो ॼार आहे जंहिंमें पाकिस्तान फासंदो वेंदो ऐं पाकिस्तान ग़ुलामी जे वर चढ़ी वेंदो। पर उहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते पर जेको सी पैक जे अचण सां जेको शुरू में चयो वियो त इहो गेम चेंजर आहे ऐं हुन सां मुल्क जी मईशत जी हैयत तब्दील थी वेंदी ऐं मुल्क जेको आहे उहो त असांखे नज़र कोन थो अचे। तव्हां बिल्कुलु सही चयो। पाकिस्तान में जॾहिं बि इन्वेस्टमेंट थी आहे मतिलबु ॿाहिरी इन्वेस्टमेंट उहा उन जा जेके बेसिस आहिनि उहे स्ट्रेटेजिक ऐं उनखे जेके आम ॿोली में चइजे न सियासी मक़सदु उहो 50 वारे ॾहाके में जेका कोरियन वार थी उनजे नतीजे में हिते जेका बि पाण वटि सनी थुली इंडस्ट्री जेका डेवलप थी तव्हांखे यादि हूंदो जंहिंमें टेक्सटाइल ख़ासि तौर ते थी अयूब वारे पीरियड में जंहिंमें हिकिड़ो हिननि खे हिकिड़ो मिलियो बूस्ट मिलियो ऐं हिकिड़ी हद ताईं पाण वटि हिकिड़ी सनअतकारी बि थी सनअतकार बि आयो वापारी बि आया ऐं उन जा हिकिड़ा पंहिंजा हू आहिनि त कहिड़े तरीक़े सां हू जेको एक्सपोर्ट में इन ते भी ॻाल्हायूं था। पर एजाज अहमद साहब ज्वाइन किया है। एजाज अहमद साहब जो व्यू पॉइंट भी शामिल करो। एजाज अहमद साहब आपको हम मिस कर रहे थे, बड़ी मेहरबानी टाइम निकाला। ये चीन और पाकिस्तान के दरमियान जो ये बयानबाजी का सिलसिला शुरू हो गया है। ये तकरीब हुई थी कोई अपना चाइना एट 75 में जहाँ पे सागदार साहब ने एक बम फोड़ा तो फिर चीनी सफ़ीर ने उसको रिटेलिएट किया और फिर अब फॉरेन ऑफिस आ गई है। ये किस तरह का मामला है, उसकी क्या नोयत क्या अहमियत है, शहर इक़्तिदार क्या सोच रहा है उसके बारे में? देखिए इससे पहले इस गुफ्तगू से पहले ये जो उस रोज वाक़या हुआ ना उससे कोई 2 रोज पहले यानी लास्ट सैटरडे को चीनी सफीर ने इस्लामाबाद में साथियों से बात की थी। उनके सिक्योरिटी के हवाले से कुछ तफसूज़ात हैं लेकिन अपनी गुफ्तगू में भी चीनी सफीर ने कोई ऐसी बात नहीं की थी कि जैसे कोई शायद खुदा न खास्ता कोई पाकिस्तान और चीन के दरमियान ताल्लुकात खराब हो रहे हैं। बिल्कुल ऐसी बात उन्होंने नहीं की थी। उनका ये कहना था कि हम पाकिस्तान को कैपेसिटी के हवाले से मदद देने के लिए तैयार हैं।
हमारे अपने लोगों की और दुनिया भर में जितने भी ममालिक हैं वो अपने लोगों की सिक्योरिटी के हवाले से कंसर्न रहते हैं। पाकिस्तान भी कंसर्न रहता है। हमने मुख्तलिफ मुल्कों में देखा कि पाकिस्तान ने किस तरह रिस्पॉन्ड किया जब लोग खतरे में पड़े। हमारे यहाँ तो वो अभी जो ये हुए किर्गिस्तान में जो वाकयात हुए थे उसमें हमने जहाज भर के लोगों को बुलवाया, हालांकि कोई ऐसी खतरे की बात भी नहीं थी। तो ये होता है, उनके कंसर्न जरूर हैं, वो सिक्योरिटी के हवाले से परेशान है कि अपने हमारे लोगों की सिक्योरिटी। और लेकिन ये ऐसा नहीं है कि कोई पाकिस्तान और चीन के दरमियान ताल्लुकात बिल्कुल किसी खराब सूरत की तरफ जा रहे हैं, जैसा लेकिन फॉरेन ऑफिस को है। बयान जारी करना पड़ा, कुछ तो है ना जिसकी वजह से फॉरेन ऑफिस को करना पड़ा। अगर तर्जुमान दफ्तर खारजा को कुछ सवाल किया जाएगा तो वो उसका जवाब तो उन्होंने देना है। उस वाक़े की तफसील में पहले आपको बता देता हूँ। मुशाहिद हुसैन सैयद की ने वो तकरीब का एहतमाम कर रखा था, उनका अपना एक थिंक टैंक है, उसमें इसहाक डार साहब ने बोलना था, चीनी सफीर बोल चुके थे। अब जब इसहाक डार साहब बोलने लगे तो सामने 2-3 बहुत पाकिस्तान के मायानार फाइनेंस रिपोर्टर भी बैठे हुए थे। अब इसहाक डार साहब का इशू है फाइनेंस, बहुत दिल के करीब इशू है, तो उन्होंने मईशत पर बात शुरू कर दी और चीनी सफीर ने इस दरमियान में मदाखलत की, जो मेरे जाती तौर ख्याल में गैर सफारती हरकत है, क्योंकि ये सफारती आदाब के मुनाफी बात है कि कोई आदमी बोल रहा है तो आप दरमियान में चाहे इजाजत लेकर ही बोले। लेकिन चीनी सफीर स्टेज पर गए, उन्होंने पहले मेजबान से इजाजत ली और इसहाक डार के माइक पर जाकर ये कहा कि जी बात कीजिए जो धमाका वो हुआ है, कराची का वाकया हुआ है और उसके बाद जो गिरफ्तारी हुई उनके ऊपर। तो इसहाक डार साहब ने फिर अपनी बात कह दी। अब उसको जाहिर सी बात है हमारे दोस्त बहुत बढ़ाते चढ़ाते हैं, उसके जवाब में दफ्तर खारजा से सवाल भी हुआ और उनको जवाब देना पड़ा, क्योंकि ये बहुत जरूरी थी। मैंने आज दफ्तर खारजा में ये चेक किया तो उन्होंने ये बताया कि हमने डिप्लोमेटिक चैनल से चीन को आगाह कर दिया था और मामला अब सेटल हो गया है। तो ये कोई ऐसी बात नहीं है कि चीन पाकिस्तान से कोई इन्वेस्टमेंट विड्रॉ कर लेगा। देखिए ना, जो इम्पोर्टेंट नुकता है जो लोगों को समझने की जरूरत है, तो पाकिस्तान का जो माले वकूअ है वो चीन के लिए भी उतना ही इम्पोर्टेंट है जितना दुनिया के बाकी मुल्कों के लिए। चीन की गर्म पानियों तक रसाई जो है वो पाकिस्तान के जरिए सबसे ज्यादा कॉस्ट इफेक्टिव भी है, सबसे ज्यादा इजी और है। और यही पाकिस्तान की, और फिर पाकिस्तान और चीन के जो एक दूसरे के साथ मफादात जुड़े हैं उसमें दोनों मुल्क ममालिक की एक दूसरे के खिलाफ शिकायत एक दूसरे से पैदा हो जाती है, डिप्लोमेटिक चैनल से हल हो जाती है। लेकिन ये कोई ऐसी शिकायत नहीं थी जो डिप्लोमेटिक चैनल से हल ना हो सके। चीन अगर पाकिस्तान के लिए इंपॉर्टेंट है तो पाकिस्तान भी चीन के लिए उतना ही इंपॉर्टेंट है। तो ये दोनों मुल्क इस बात को समझते हैं और मैं जाती तौर पर ये जानता हूँ। अभी सदर मुमलिकत ने जाना था, वो उनके पाँव में फ्रैक्चर हो गया, तो वरना उन्होंने कल जाना था शंघाई, वो इंटरनेशनल इंपोर्ट एक्सपो है चाइना की, तो उसमें अब उनकी जगह को और जाएगा। तो मामला जो है वो ऐसे नहीं है, इतने खराब नहीं है। चीनी वज़ीर-ए-आज़म ने जब अभी वो पाकिस्तान आए थे तो उस वक्त भी उन्होंने पाकिस्तान के लिए गैर मामूली जो है ना वो उसका खुशदिली का मुजाहरा किया और पाकिस्तान के लेकिन लिए अभी आए। एजाज अहमद साहब, एक बात तो हमने महसूस की है जिस पे बात भी हुई है काफी मरतबा के, बाजवा साहब के जो दौर था वो पूरा दौर जो था वो सीपेक एक तरह से सर्द खाने में चला गया था। तो उस हवाले से अब क्या पोजीशन है पाकिस्तान की? ये जो हुकूमत है वो सीपेक के हवाले से और फिर उन प्रोजेक्ट्स की रिवाइवल और उसमें जो अपना फेज़ 2 जो शुरू होना था उसके जो प्रोजेक्ट्स थे उस पर हमें नज़र नहीं आता। ये भी कहा गया था कि चीन आएगा पाकिस्तान के अंदर, एग्रीकल्चर सेक्टर के अंदर, ग्रीन पाकिस्तान के अंदर इन्वेस्टमेंट करेगा। वो भी हम देख रहे हैं कि अभी तक चाइना की इन्वेस्टमेंट उस हवाले से नहीं आई। ML1 का बड़ा प्रोजेक्ट था जो किसी ज़माने में शेख रशीद साहब ने बयान दिया था कि पाकिस्तान ने उसको बेच दिया है IMF से कर्जा लेने की सूरत में, वो प्रोजेक्ट पे भी अभी इन्वेस्टमेंट अभी तक नहीं आई। तो चीन की जो शुरू में इन्वेस्टमेंट आई है, अब नेक्स्ट फेज और उससे आगे की मामला जो है वो आ नहीं रहे, वो बढ़ नहीं रहे, अब चीज़ें वहीं पे फंसी हुई है। नहीं सर, मैं चूंकि बहुत लंबे अरसे से, और सोहेल साहब जानते हैं मैं इस्लामाबाद में फॉरेन अफेयर्स को भी कवर करता हूँ। असल में हमारा प्रॉब्लम है कि हम जल्दबाज बहुत हैं। हम ये चाहते हैं कि अभी ऐलान हुआ अगले घंटे में उसके ऊपर अमल दरामद हो जाए, जबकि ये जो प्रोजेक्ट्स बनते हैं ये बादों का 2-2, 3-3 साल चीजें जो है ना वो ले जाते हैं। उसमें उसके बहुत सारे मराहल होते हैं, नंबर 1। नंबर 2 ये है कि अभी जब चीनी वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान आए, SCO के लिए वो आए, लेकिन वो पहले आए और आखिर में गए। पाकिस्तान का दौरा उन्होंने